नाज़रीन मूंखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ॼाम नवाज़ अली वेझो झोल शहर जे शरपाड़े में पोरियत वज़ीर अली सोलंकीअ जे घर भातियुनि मथां तेज़ तूफ़ान सबबि भिति किरी पई, जंहिं सबबि 8 महीननि जो हिकु मासूम नीगर नसीर सोलंकी मौक़े ते ई फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 3 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख़्श राजपर मूजिबि भिति किरण सबबि 35 वरनि जे नसीबा, 70 वरनि जी सभागी ऐं 25 वरनि जी शबाना सोलंकी ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर इस्पताल झोल मुंतक़िल कयो वियो, जिते हिकु औरत नसीबा जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। नाज़रीन मूंखे हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ॼाम नवाज़ अली वेझो झोल शहर जे शरपाड़े में पोरियत वज़ीर अली सोलंकीअ जे घर भातियुनि मथां तेज़ तूफ़ान सबबि भिति किरी पई, जंहिं सबबि 8 महीननि जो हिकु मासूम नीगर नसीर सोलंकी मौक़े ते ई फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 3 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख़्श राजपर मूजिबि भिति किरण सबबि 35 वरनि जे नसीबा, 70 वरनि जी सभागी ऐं 25 वरनि जी शबाना सोलंकी ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर इस्पताल झोल मुंतक़िल कयो वियो, जिते हिकु औरत नसीबा जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे।